नाज़रीन, सिंध अमर जो हिलाली फर्ज़ंद सिंध जी तालीम ऐं शऊर लाइ जाखोड़ींदड़ प्रोफेसर नथार अहमद सिद्दीकी हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। नथार अहमद सिद्दीकी डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर खां वठी घरू सेक्रेटरीअ ताईं आला उहिदनि ते रहियो। इन हवाले सां ॾिसूं था हीअ रिपोर्ट। अमर जो हिलाली फर्ज़ंद ऐं सिंध जे तइलीम ऐं शऊर लाइ जाखोड़ींदड़ प्रोफेसर नथार अहमद सिद्दीकी अॼु हमेशह लाइ सिंध खां विछड़ी वियो। नथार अहमद सिद्दीकी हिन सदी जो तइलीम जे शोबे में वॾे में वॾियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ अहिड़ो रोल मॉडल किरदार रहियो जंहिं ते सिंध ऐं सिंधियुनि खे सदियुनि ताईं फ़ख़ुरु रहंदो। नथार सिद्दीकी 2017 खां IBA यूनिवर्सिटी सखर जे वाइस चांसलर तौर ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो हो। उन खां अॻु 2004 खां 2017 ताईं नथार सिद्दीकी IBA सखर जे डायरेक्टर तौर सिंध में तइलीम जो ॼार फैलायो, जेका तइलीम क्वालिटी तइलीम हुई। नथार सिद्दीकी खे इंतज़ामी ऐं तइलीमी मामलनि बाबति मुल्की ऐं बैन अल-अक़वामी सतह जो तजुर्बो हुयो। नथार सिद्दीकी सिंध यूनिवर्सिटी मां इकनॉमिक्स में डिग्री हासिल कई ऐं पोइ 10 साल रियाज़ी, अंग्रेज़ी ऐं इकनॉमिक्स में शागिर्दनि खे पढ़ायो ऐं तइलीम में मास्टर्स डिग्री हासिल करण खां पोइ खेसि गोल्ड मेडल जे एवॉर्ड सां नवाज़ियो वियो हो। नथार सिद्दीकी पंहिंजे कैरियर में अहम उहिदनि ते ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾिनियूं। डिप्टी कमिश्नर खां वठी घरू सेक्रेटरी ताईं जे आला इंतज़ामी उहिदनि ते रहियो। नथार सिद्दीकी जॾहिं सेक्रेटरी माइंस एंड मिनरल डिपार्टमेंट हुयो, जिते हुन बैन अल-अक़वामी कंपनी सां गॾिजी कोल पावर्ड एनर्जी प्लांट पाकिस्तान में पहिरियों भेरो लॻायो, जंहिंजे नतीजे में अॼु थर कोल जो प्रोजेक्ट वारो ख्वाब साबिया थियो आहे। नथार सिद्दीकी 1987 में अमेरिका वियो, जिते वञी MBA कयई। पाकिस्तान वञण खां पोइ हुन सरकारी मुलाज़मत हासिल कई। शुरूआत में IBA कराची में पढ़ायो ऐं पोइ साइट कराची जो मैनेजिंग डायरेक्टर बि रहियो। नथार सिद्दीकी पाकिस्तान में कम्यूनिटी कॉलेजिस जो बानी रहियो। IBA सखर हेठि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कम्यूनिटी कॉलेजिस क़ाइमु करे तइलीम जो हिकु वॾो ॼार विछायो। ताज़ो ई तइलीमी ख़िदमतुनि ते हुकूमत पाकिस्तान तरफ़ां खेसि सितारा इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो हो। सिंध खे नथार सिद्दीकी जहिड़नि फर्ज़ंदनि ते सदियुनि ताईं फ़ख़ुरु रहंदो ऐं अॼु बि सिंध खे नथार सिद्दीकी जहिड़नि किरदारनि जी ज़रूरत आहे।